नाज़रीन सां गॾु जामशोरे में सीनियर सहाफ़ी धरती टीवी न्यूज़ के डायरेक्टर न्यूज़ नसीर गोपांग और ज़ोहेब काका के जवाबदारनि खे गिरफ्तार न करण खिलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरा करे धरना हया पिया वञनि। रिपोर्ट करे रहियो आहे जामशोरे खां रहीम बख्श बलोच। जी बिल्कुल सीनियर सहाफ़ी धरती टीवी न्यूज़ के डायरेक्टर न्यूज़ नसीर गोपांग और एकर पर्सन ज़ोहेब काका मता कराची में थियल कातराने हमले खिलाफ जामशोरे जा कलम धणी सरापा एहतिजाज बणियल इतने मौजूद कलम धणी से गाल बोल कंदासीं उन्हनि जो छा चवण है। धरती टीवी के डायरेक्टर नसीर गोपांग ते बासर जवाबदार पना हमले की असी मजम्मत कयूं था। वज़ीर अला सिंध अला अख्तियारन का यो मुतालबो कंदासीं त कलम धणिन के तहफ़्फ़ुज़ फराम कयो वञे। नसीर गोपांग जो हमलो थियो आहे उन्हनि जवाबदारनि खे फौरी तौर गिरफ्तार करे इबरतनाक सज़ा ॾिनी वञे। न्यूज़ डायरेक्टर जो नसीर गोपांग जिते कातरानो हमलो थियो उन सख़्त मजम्मत कयूं था। ये असांजे सहाफ़ी उहे दोस्त आहिनि जो गरीब मज़लूमनि जो आवाज़ ऐवाननि ताईं पहुचाइनि था। सो असां मुतालबो कंदासीं IG सिंध सैयद मुराद अली शाह का जेके कातिल कंदड़ हमले बावर आहिनि उन्हें सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी गिरफ़्तार कयो। उन्होंने सख्त लफ्ज़न में मज़ामत क्यों था यो उन्होंने आला ऐवाननि खां गुज़ारिश क्यों था त ही उन्होंने जेके भी आहिनि उन्हनि खे सरअंजाम ते पहुचाए वञे। जेको नसीर गोपांग न्यूज़ डायरेक्टर धरती टीवी जो जेको आहे उन ते जेको इहो कातलानो हमलो कयो आहे असां इनजी पहिरीं त सख़्त मज़ामत कयूं था। ॿियो असां वज़ीर आला सिंध ऐं IG सिंध खां गिरफ़्तार कयूं त ही सहाफ़ियुनि ते कूड़ा केस दाख़िल कया था वञनि, किथे हमला कया था वञनि। पूरी सिंध में तव्हां ॾिसो त सहाफ़ियुनि खे हरासा कयो थो वञे ऐं इहो सहाफ़ी जेको आवाम जो आवाज़ आहिनि जेके दॿाइण जी कोशिशि कई थी वञे। असां इनजी भरपूर मदद था कयूं ऐं अहिड़ो इहो ट्रेंड बंदि थियणु घुरिजे। अहिड़नि कातिलनि ऐं हमलेदारनि खे गिरफ़्तार करे ऐं सख़्त सज़ा ॾिनी। नसीर गोपांग ज़ोहेब काका ते जेको कातलानो हमलो थियो आहे असां अपील था कयूं IG के फौरी तौर ते गिरफ़्तार के इंसाफ़ फराहम कयो। बिल्कुल इतने मौजूद कलम धणी जी गाल बोल ॿुधी उन्हनि जो इहो ई चवणु आहे त सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चीफ जस्टिस हाई कोर्ट सिंध ऐं IG सिंध के मामले जो नोटिस वठी जल्द खां जल्द मुलविसन के गिरफ़्तार कयो वञे। कैमरामैन वज़ीर अली नोआणी सां गॾु रहीम बख्श बलोच धरती टीवी न्यूज़ जामशोरे।